أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ استسقى موسى لقومه فقلنا اضرب بعصاك الحجر فانفجرت منه 12 عينا قد علم كل أناس مشربهم كلوا واشربوا من رزق الله ولا تعثوا في الأرض مفسدين وإذ قلتم يا موسى لن نصبر على طعام واحد فادع لنا ربك يخرج لنا مما تنبت الأرض من بقلها وقثائها وفومها وعدسها وبصلها قال تستبدلون الذي هو أدنى بالذي هو خير اهبطوا مصرا فإن لكم ما سألتم وضربت عليهم الذلة والمسكنة وباءوا بغضب من الله ذلك بأنهم كانوا يكفرون بآيات الله ويقتلون النبيين بغير الحق ذلك بما عصوا وكانوا يعتدون صدق الله العظيم। ऐं जंहिं वक़्तु पाणी जे तलब जे लाइ दुआ घुरी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे क़ौम जे लाइ पोइ चयोसीं असां हण तूं पंहिंजी लठ पथर ते पोइ फुटी पिया इन खां 12 चश्मा ॼाणे वरितो हर हिकिड़े माण्हू पंहिंजे पीच खे खाओ ऐं पियो अल्लाह जे रिज़्क़ खां ऐं न उथो तव्हां ज़मीन में फ़सादी थी करे। ऐं जंहिं वक़्तु चयो तव्हां ए मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हरगिज़ सबुरु न कंदासीं असां हिकिड़े क़िस्म जे खाधे ते पोइ दुआ घुर तूं असांजे लाइ पंहिंजे रब खां जो कढे असांजे लाइ उन्हनि शयुनि खां जेके फुटाए थी ज़मीन उन जे सब्जियूं उन जा खीरा या वंगा या वंगियूं ऐं उन जी कणिक या थूम दाल ऐं बसर फरमाई छा मटाइण जी तलब कयो था तव्हां उन शइ जे बदिले में जो इहा घटि आहे उन शइ जे मुक़ाबले में जो इहा वधीक भली आहे। लही वञो तव्हां कंहिं न कंहिं शहर में पोइ बेशक तव्हांजे लाइ उहा शइ आहे जेको सवाल कयो आहे तव्हां हई वई इन्हनि ते ज़िल्लत ऐं मिसकीनी ऐं मोटिया अल्लाह जे ॾमर सां इहो हिन सबबु जो कुफ़ुर कंदा अल्लाह जे आयतुनि जो ऐं क़तल कंदा हा नबियनि खे नाहक ऐं गुनाह कंदा हा ऐं हद खां लंघी वेंदा हा। सूरतुल बक़रा उन जो 6 रुकू आयत नंबर 59 खां वठी आयत नंबर 61 ताईं सॼो रुकू मुकम्मल तिलावत कयोसीं ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। मुख़्तसर उन जो तफ़सीर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जॾहिं मैदान तीह में हुई उन्हनि खे उते उञ लॻी पोइ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयूं त दुआ घुर अल्लाह ताला खां त असांखे पाणी ॾे। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ो पथर हूंदो तूर जबल जो जाॾे बि सफ़र कंदा हा त उन्हनि सां गॾु खयल हूंदो हो जाथे लहंदा हा त पोइ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे पंहिंजी लठ हणंदो हो त उन पथर मां 12 चश्मा फुटी पवंदा हा। 12 कबीला हुया हर हिकिड़े कबीले जो हिकिड़ो हिकिड़ो माण्हू उते ईंदो हो। पोइ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पथर ते लठ हणंदो हो त हर हिकिड़े कबीले जे लाइ पाणी जो चश्मो थी पवंदो ऐं उहे पंहिंजी ज़रूरत पूरी कंदा हा। अल्लाह ताला फरमाइनि त पथर मां चश्मो कढी अखियुनि सां इहो मूसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो ॾिसनि पिया पथर उन ते लठ हई त पाणी निकिरी पियो। अल्लाह जी इहा कुदरत आहे ख़ालिक कुदरत रखे थो त पथर मां पाणी कढे सो बि चश्मनि जी सूरत में हिकिड़े पथर मां 12 चश्मा पथर बि केतिरो जंहिंखे खणी सघिजे इहो छा हूंदो
को वॾी इन के ट्रकूं तो कोन खणनि जंहिंखे माण्हू खणी सघे। इन पत्थर मां अल्लाह ताला 12 पानी जा चश्मा त जाते असबाब ख़त्म थियनि था अल्लाह कुदरत पंहिंजी ॾेखारे इंसाननि खे इहो ॿुधायो त अल्लाह जी कुदरत आहे। पत्थरनि मां बि पाणी कढण ते अल्लाह खे कुदरत आहे। अल्लाह सी फरमाए वला ताअसौ फिल अर्दि मुफ़्सिदीन, ज़मीन में फ़सादी थी करे ॾोहारी थी करे गुनाहनि सां इस्यान सां नाफ़रमानी सां न हलो, फ़साद न फैलायो ज़मीन में। पोइ बनी इसराइल जिन ते अल्लाह एॾियूं नेमतूं कयूं, मूसा अलैहिस्सलाम खां मुतालबो कयूं। गुज़िरियल रुकू में पढ़ियोसीं अल्लाह ताला इन्हनि ते मन ऐं सलवा नाज़िल फ़रमायो। गोश्त माना बटेर तुरंज बीन मुफ़्त में बिना मेहनत जे अल्लाह ताला जे तरफ़ां उनखे मिले पियो। नाशुक्री वो मूसा अलैहिस्सलाम खे चयूं त असां हिकिड़े क़िस्म जो खाधो खाई खाई तंग थी विया आहियूं, असांखे गोश्त नथा खपनि, असांखे इहे तुरंज बीन इहे मिठियूं शयूं इहे नथियूं खपनि। हाणे असांजे लाइ अलाह खां दुआ घुर त असांखे उहे शयूं ॾे जेके ज़मीन मां फुटनि थियूं। मुतालबो कयूं त ज़मीन मां जेके शयूं फुटनि थियूं, सब्जियूं, असां गोश्त न खाईंदासीं, असांखे खपनि सब्जियूं। असां साईं खीरा वंगियूं वंगा अहिड़े क़िस्म जी असांखे सब्जी खपे। फूमिहा इन जूं मुफ़सिरीन 2 मानाऊं लिखियूं आहिनि। हिकिड़े फूम जी माना लिखी अथनि कणिक ऐं ॿी फूम जी माना लिखी अथनि थूम। त असांखे इहो खपे, कणिक वग़ैरह खपे, थूम खपे, वाइदसिहा दाल खपे ऐं असांखे खपनि बसर। असां गोश्त इहे असांखे बिना महिनत जे जेको घर में मिलनि पियो, नाशुक्री असांखे इहा नथी खपे। अलाह खां दुआ घुर त असांखे इहे शयूं ॾे, दाल बसर। पोइ अल्लाह ताला जवाब में फरमाइनि त भली शयुनि जे मुक़ाबले में कसियूं शयूं था वठो, माण्हू जो पेट भरिजी वेंदो आहे। त पोइ ईअं थींदो आहे न अलाह जे नेमतुनि जी नाशुक्री। अल्लाह ताला फरमाइनि भलियुनि शयुनि खे छॾे करे गोश्तनि खे तुरंज बीननि खे बिना महिनत जे पाण ई तव्हांखे मिलनि पियूं, उन्हनि खे छॾे करे जेके उन्हनि जे मुक़ाबले में इहे शयूं घटि हैसियत रखनि थियूं, लज़त जे एतबार सां हर तरह सां तव्हां उहा मुतालबो कयो था। पोइ अल्लाह ताला फरमाइनि एहबितू मिस्रन, हाणे तव्हां मुतालबो कयो आहे, हाणे तव्हां का न का शहर में वञो, महिनत कयो, ज़मीनूं खेड़ियो, हर हलायो, सब्जियूं पोखियो, ॿिज छटिरियो त ख़बर पए हाणे महिनत कयो। मुफ़्त में पेट भरिजी वियो न, उहा नाशुक्री उहा ॻाल्हि न पई वणे। अल्लाह ताला जन शहर में लही वञो। पोइ जेको तव्हां मुतालबो कयो आहे, सवाल कयो आहे, हाणे तव्हांखे तव्हांजो मुतालबो पूरो थींदो, सवाल पूरो थींदो, पर ज़िलत सां। ज़ुरिबत अलैहिम ज़िल्ला, अल्लाह ताला फरमाया पोइ इन्हनि ते ज़िलत असां मुसलत कईसीं। जॾहिं माण्हू नेमत जी नाशुक्री कंदो आहे, अल्लाह ताला उनखे ज़लील ऐं ख़्वार कंदो आहे। पोइ अल्लाह ताला बनी इसराइलनि खे इन्हनि यहूदियुनि खे ज़लील बणायो। वल मस्कनत, ऐं अल्लाह साईं इन्हनि जे मथां मिसकीनी मुसलत करे छॾी आहे, जो बावजूदु इन जे जो भली केॾा बि शाहूकार हुजनि, अमीर हुजनि, पर दिलि में इन्हनि खे मिसकीनी आहे। हाणे अञा घणो अञा घणो अञा घणो पूरत कोन, ऐं जेको आहे इन्हनि जी नाशुक्री। अल्लाह ताला फरमाए पोइ इन्हनि खे असां ज़िलत ऐं मिसकीनी हणी छॾीसीं। वबाउ बिग़ज़बिन मिनल्लाह, अल्लाह जी ज़ात इन्हनि ते नाराज़ थी पई, छो त इहे नाशुकुर इंसान हुया, अल्लाह जे नेमतुनि जी नाशुक्री पिया कनि। ॿियो इन्हनि में ग़लतियूं कहिड़ियूं हुयूं, यकफुरून बि आयातिल्लाह, अल्लाह जे आयतुनि जो इनकार कंदा हुआ, उन्हनि खे मञींदा कोन हुआ। अल्लाह जेके अहकाम ॾे, शरीयत ॾे, के तौरात में जेके नाज़िल कयूं, नबी जेके उन्हनि खे ॿुधाइनि, उन्हनि जो इनकार कंदा हुआ, मञींदा ई कोन हुया। इहो इन्हनि जो ॾोह हुयो। अॻिते ॿियो इन्हनि जो ॾोह इहो, वयक़्तुलून अन्नबिय्यीन बिग़ैरिल हक़, नबियनि खे नाहक क़त्ल कंदा हुआ। नबियनि खे, हे तफ़सीर साम्हूं मुंहिंजे पियो आहे, हिन में रिवायत आहे त हिकिड़े ॾींहं में 300 नबियनि खे क़त्ल करे छॾींदा हुआ, शहीद करे छॾींदा हुआ। एॾा बदबख़्त क़ौम, एॾा बदबख़्त माण्हू क़ुराए अर्ज़ ते पैदा थिया, अल्लाह जिन ते एॾियूं नेमतूं कयूं, नाशुक्री करे वरी अल्लाह जे नबियनि खे क़त्ल कंदा हुआ। नबियनि जी ज़ात मुक़द्दस आहे, पाक आहे, मासूम आहे, उन्हनि में त को गुनाह कोन्हे। उन्ही जे बावजूदु अहिड़ा बदबख़्त इंसान पैदा थिया जिन उन्हनि खे शहीद कयो, जिन उन्हनि खे क़त्ल कयो। अल्लाह ताला फरमाए त इन्हनि में ॾोह इहे हुया जो नबियनि खे क़त्ल कंदा हुआ नाहक, उन्हनि जो कोई बि ॾोह कोन हुयो, कोई बि जुर्म कोन हुयो, कोई बि गुनाह कोन हुयो। ज़ालिक बिमा असौ व कानू यातदून,
ऐं इहे हद खां लंघी विया, अल्लाह जी नाफ़रमानी कयूं, तंहिंजे करे अल्लाह ताला इन्हनि सां नाराज़ थी वियो। अल्लाह ताला इन्हनि खे हमेशह ज़लील करे छॾियो। अल्लाह ताला इन्हनि खे हमेशह मिसकीनी मुसलत करे छॾी। अल्लाह जे नेमतुनि जे नाशुक्री खां रब से समूरनि खे बचाए। अल्लाह ताला अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात जे तालीम ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। एसिताणी रुकू जो मुख़्तसर तफ़सीर पूरो थियो। इंशाअल्लाह ताला सुभाणे ज़िंदगी रही त अल्लाह ताला ईमान वारनि जो, यहूदिन जो, नसारनि जो, साबईन जो बयानु कयो आहे त इन्हनि मां हक़ ते केरु आहिनि ऐं जेको आहे मज़हब सही ऐं दुरुस्त कहिड़ो आहे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही सुभाणे वरी इहो रुकू तिलावत कंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला इलाहा इल्लल्लाह अल हलीमुल करीम सुब्हानल्लाहि रब्बिल अर्शिल अज़ीम वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन नसअलुका मुजिबात रहमतिका अज़ाइम सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि व ज़ुर्रिय्यतिहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।